अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذا وقعت الواقعة ليس لوقعتها كاذبة خافضة رافعة إذا رجت الأرض رجا وبست الجبال بسا فكانت هباء منبثا وكنتم أزواجا ثلاثا فأصحاب الميمنة ما أصحاب الميمنة وأصحاب المشأمة ما أصحاب المشأمة والسابقون السابقون أولئك هم المقربون في جنات النعيم ثلة من الأولين وقليل من الآخرين على سرر موضونة متكئين عليها متقابلين يطوف عليهم ولدان مخلدون بأكواب وأباريك وكأس من معين لا يصدعون عنها ولا ينزفون عنها ولا ينزفون وفاكهة مما يتخيرون ولحم طير مما يشتهون وحور عين كأمثال اللؤلؤ المكنون جزاء بما كانوا يعملون لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما إلا قيلا سلاما سلاما قال النبي صلى الله عليه وسلم إذا مات الإنسان انقطع عنه عمله إلا الشهيد ينمي عمله إلى يوم القيامة وقال النبي صلى الله عليه وسلم في رواية أخرى إذا مات الإنسان انقطع عنه عمله إلا من ثلاثة صدقة جارية ولد صالح وعلم ينتفع به أو كما قال النبي صلى الله عليه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما عبدا
अल्लाह ताला जे कलाम पाक सिपारे 27 सूरत वाक़िया जो मुंड जूं आयत मुबारक पढ़ी वयूं आहिनि ऐं 2 हदीसा मुबारक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिलावत कई वई आहे। रब साईं खां दुआ आहे त रब साईं मूंखे सही सम्झाइण ऐं तरफ़ैन खे इन पंहिंजे पाक कलाम जे हुक्मनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन सूरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला क़यामत जे अहवाल जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सॼी मख़लूक रब साईं जे आॾो बीहंदी, अवल खां वठी आख़िर ताईं रब तबारक व तआला जी ज़ात पाक माशर जे मैदान में बाननि सां हिसाब फरमाईंदी। उन वक़्त बाना कहिड़े क़िस्म जा हूंदा, उन्हनि जो कहिड़ो हाल हूंदो ऐं उन्हनि खे छा मिलंदो, इहो हिन सूरत जे मज़मून आहे। अल्लाह ताला फरमाए तो क़यामत त थींदी, उन जे थियण में कोई शक शुबो कोन्हे। उहा क़यामत जॾहिं थी त उहा क़यामत हिकिड़नि खे मथे कंदी, हिकिड़नि खे हेठि कंदी। हिकिड़ा उहे हूंदा जेके जहन्नम जे तरे में वञी पवंदा, हिकिड़ा उहे हूंदा जेके जन्नत जे महलनि में वञी रहंदा। हिकिड़ा उहे हूंदा जेके ज़लील ऐं ख़्वार हूंदा, हिकिड़ा उहे हूंदा जंहिंजा मुंहं चिमकिदा पिया। हदीस पाक में अचे थो जॾहिं जहन्नमिन खे जहन्नम में विधो वेंदो, जन्नत खे जन्नत में। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ आज़र बि काफ़र जहन्नम में विधो वेंदो, छो त काफ़र जे लाइ त जन्नत हराम आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ईंदो, अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कंदो, मुंहिंजा रब साईं तूं इहो वाइदो फरमायो हो त क़यामत जे ॾींहुं नबीअ खे मां ख़्वार न कंदुसि। हिन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी कहिड़ी ख़्वार आहे जो मुंहिंजो अबो जहन्नम में सड़े थो पियो। बाबा पीउ जो पटको लथो पियो हुजे ऐं पुटु कुर्सी ते वेठो हुजे त ठहे थो? हो जहन्नम जी बाहि में पियो सड़ंदो पचंदो। हो जहन्नम जा पाणी पींदो, जहन्नम जो खाधो खाईंदो, जहन्नम जी शक्ल हूंदसि। उहा शक्ल ई हुननि जी पुछड़ी। हदीस पाक में अचे थो, फरमाए त जन्नती जो मुंहं जी रोशनाई चिमक 100 साल जे पंध ते चिमकंदो पियो। 100 साल जे पंध ते एॾो रोशन हो। ऐं जहन्नम अहिड़ो कारो हूंदो जो जेकॾहिं दुनिया जे जहान में मुंहुं कढे त ॾींहुं बि कारी राति बणिजी वञे। ऐं बाहि जा अज़ाब, नंगनि विछुनि जा अज़ाब, फरमाइनि था त अन अकारिब अन्याबुहा तौक़त कतिवाल नख़ल।
हदीस पाक में अचे थो जहन्नमी जॾहिं जहन्नम जी बाहि में सड़ंदो आहे अंदरि बाहि हुनखे भुञंदी ऐं गरमाए जे करे हुनखे उञ लॻंदी। पोइ चवंदो रब पाणी मिले दहा कंदा पाणी जे लाइ पोइ ककर थी ईंदो ककर मथां जहन्नम जे मथां उन ककर में चओ हे ॿाहिरि मुंहुं तूं कढंदा बाहि खां त तॾहिं हाणे को मींहुं वसंदो को पाणी जो फुड़ो पवंदो को असांखे गरमाहट हटंदी न कंदो विछुनि जो मुंहुं मींहुं वसी पवंदो। फरमाता विछू एॾा हूंदा जे वॾियूं डिघियूं खजूं हूंदियूं आहिनि एतिरा एॾा त उन्हनि जा ॾंद हूंदा। हिकु हिकु विछू खे केतिरा केतिरा मण हज़ार जा हूंदा। उहे डंग जो हणंदनि त सॼो गोश्त जो छणी हेठि किरी पवंदो वरी हीअं ओलारींदा त वरी ठीकु थी वेंदो वरी ॿाहिरि सूरत इब्राहिम अलैहिस्सलाम ईंदो चवंदो मुंहिंजा रब मां जे लाइ हिन खां वधीक ॿियो कहिड़ी घटिताई ऐं गिला आहे जो मुंहिंजो पीउ पियो सड़े जहन्नम में। अल्लाह ताला फरमाते इब्राहिम मां अल्लाह वाइदो कयो हो त मां काफ़र खे न बख़्शींदुसि भले नबीअ जो पीउ हुजे नबीअ जो पुटु हुजे। मूंखे हिकिड़ो दोस्त पियो चवे दुआ घुर ॿ टे ॾींहं जी ॻाल्हि आहे कंहिं कम कार जे लाइ मां चयो अलाह खां पाण दुआ घुरंदा कयो अलाह समूरनि जो ख़ालिक़ आहे समूरनि जो मालिक आहे सभु कंहिं उन पैदा कयो आहे हिकु जहिड़ो आहे समूर असां परे था भॼूं असां परे था ईअं त कोन्हे त नूह अलैहिस्सलाम जे पुट कुफर कयो उहो ॿेड़े में तरी वियो बाक़ी ॿियनि काफ़िरनि खे ॿोॾाई जहिड़ो हुननि खे ॿोॾाई जहिड़ी हुननि खे फ़र्क़ु थियो को। तंहिं करे बाने खे खपे अलाह जी रहमत मां नाउमीद न थिए जेॾो बि गुनाहगार हुजे नाउमीद न थी था करे ऐं का बि तकलीफ़ अची वञे अलाह खां उथी करे पाण दुआ घुरंदा कयो अलाह क़बूल फरमाए। नबी साईं जो फरमान सचो आहे न हदीस कुदसी आहे हे अदा ॿिया त परचाइण ॾुखिया आहिनि अलाह जी ज़ात पाक त परचाइण सहजी आहे सची ॻाल्हि आहे। ॿियनि ॾे तूं मेणा वठी वेंदे खानजाम वठी वेंदे पोइ तोखे मौत ॾिनी या न ॾिने अलाह जी रहमत एॾी वसी आहे जो अलाह ताला जी रहमत में छड़ो अचो दुआ घुर अलाह क़बूल फरमाए। पर दुआ घुरण जा तरीक़ा हूंदा आहिनि उहो तरीक़ो माण्हू सिखे अधु रातिड़ी जो उथी करे पंहिंजे मालिक जे आॾो बीह करे गिचड़ी में गारो करे बांह ॿधी करे दुआ ॾिस त कीअं थी क़बूल पए। तव्हां ॿुधो आहे न त हिकिड़ो काफ़र हूंदो हो उहो बुत जी पूॼा कंदो हो ऐं बुत जो नालो ज़िक्र कंदो हो नालो वठंदो या सनम या सनम या सनम केतिरा साल गुज़री विया निंड जो झुलपड़ो आयुसि या समुंड निकिरी वियुसि अल्लाह ताला फरमातो लब्बैक अब्दी जी मुंहिंजा माना साईं हुन त भुल में सॼो आहे पोइ त पंहिंजे बुत खे सॾे पियो तव्हां झट में हुनजो सॾु क़बूल कयो उनखे सॾु ॾिनो आहे सॾ जो
अल्लाह ताला फरमा मलाइको जेकॾहिं मां बि सॾु न ॾियां बुत बि सॾु न ॾियां फ़र्क़ु कहिड़ो फरमाइनि था इन अबदी बि मां पंहिंजे बाने जे गुमान ते हूंदो आहियां मां पंहिंजे बाने जे गुमान ते हूंदो आहियां जो बानो इहो गुमान कंदो त अलाह मुंहिंजो महिरबानी मूंखे बख़्शींदो त बख़्शे छॾींदो मां जो गुमान न कंदो त न बख़्शींदो जॾहिं गुमान ई इहो रखी वेठो आहे त पोइ छो बख़्शे बाबा मां कंहिंखे सुवाल अॼु कयां थो पोइ इहो सम्झे थो इहो मां थोरो हिनखे सुवाल हिन जो मञींदुसि त बि मुंहिंजी ॻाल्हि इहो मञींदो कंदो पोइ छो उहो कंदो बाक़ी मौत इहो त असां कंहिंखे कोन छॾींदो लौ कानत दुनिया तदूम लिवाहिदिन लकान रसूलुल्लाह मुख़ल्लद जेकॾहिं दुनिया में को हमेशह रहे हा दुनिया के सां वफ़ा करे हा त दुनिया में हमेशह रहण जो हक़दार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे की कोन्हे जंहिंजे करे सारो जहान पैदा थियो पर उहे बि पंहिंजे अलाह जे विया जो हयाती गुज़ारे असां पाणी जो ढुक रखिजो पाण फरमात कंहिं बि माण्हू खे कहिड़े बि क़िस्म जी मुसीबत अची वञे सदमो अची वञे बाबा अहिड़ा मौत आहिनि जेके सदमे जहिड़ा आहिनि न हिकिड़ो उहो हूंदो आहे जंहिंजो सदमो थोरो हूंदो आहे हिकिड़ा उहे घणा हूंदा आहिनि पर मां त पोइ उन मुसीबत सदमे खे मुंहिंजी मुसीबत सां यादि कंदा कयो मुंहिंजी मुसीबत सां यादि कंदा कयो साहबा फरमाता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं असांजे हिजरत करे मके शरीफ़ खां पोइ मदीने मुनव्वर में आया त असांखे उन वक़्तु राति बि ॾींहं वांगुरु रोशन पई न थिए ऐं जॾहिं असां को जुदा थी विया फिराक करे विसाल करे विया वफ़ात करे विया असांखे ॾींहं बि कारी राति पई लॻे अल्लाह मौत ईमान ऐं कलमे वारो ॾे अल्लाह क़यामत जी सख़्तुनि खां बचाए अल्लाह ताला क़यामत में इज़त ॾे मां पे ॻाल्हि कई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पोइ थोरो पंहिंजे हिन आयतुनि जे मज़मून ते मुख़्तसर छो त क़ुर पाक अल्लाह जो कलाम आहे उन जी हक़ीक़त तव्हां ते पहुचणु साईं पागारनि जी मलफूज़ात में साईं मोहम्मद राशिद पागार जी मलफूज़ात में क़ुर पाक जी फज़ीलत ऐं उन जे मानी मतालिब में लिखियो अथई त जेका ज़ाहिरी माना उहा त ज़ाहिरी सरसरी माना हिक हिक आयत जूं 300 आयत मख़फ़ी माना हुआ 300 माना हुआ हे उन्हनि जाननि खे नज़रियो पए जेतिरो जेतिरो माण्हू जो कल्ब साफ़ हूंदो जेतिरी कल्ब जी सफ़ाई हूंदसि जेतिरो गुनाहनि खां पाक हूंदो ओतिरो ओतिरो क़ुर पाक जो नूर हुनखे नज़र ईंदो ओतिरा ओतिरा हुन जा गोहर मोती उन खे नज़र बाक़ी क़ुर पाक अल्लाह जो कलाम आहे मामूली शइ न आहे क़ुर पाक जी ज़ियारत करण बि सवाब पढ़णु त पंहिंजी जाइ ते अमल करणु त पंहिंजी जाइ ते आहे पर क़ुर पाक जी ज़ियारत करे न उहा ज़ियारत बि सवाब ज़ियारत बि जन्नत जो निजात जो जनम खां निजात जो जन्नत जे पहुचण जो ज़रियो आहे
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए थो काफ़र सां मुंहिंजो वाइदो आहे त जन्नत काफ़र जे लाइ हराम आहे। साईं तूं वाइदो कयो त नबीअ खे ख़्वार न कंदुसि। अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम कंदो मलाइक जहन्नम जे किन गंद जहन्नमी माण्हुनि जे काकू सां रत पूं ऐं पेशाब में लेथड़े खणी ईंदुसि। इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जी शक्ल थी वेंदी बूजरे चराख वांगुरु। रिछ ॾिठा त बूजरा ईअं उन गंद सां हेड़े खणी ईंदुसि कूका पियो कंदो दहा कंदो ईंदो खणी करे हीअं जो आॾो आणींदुसि इब्राहिम अलैहिस्सलाम जो त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिसी करे हुनखे नफ़रत अची वेंदी मलाइक खणी जहन में छॾींदुसि। न शक्ल माण्हू जी हूंदसि न इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां का फ़र्क़ु पवंदो। को चवंदो त हे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ आहे। ईअं त इब्राहिम अलैहिस्सलाम जी अल्लाह तबारक व तआला जेको वाइदो कयो त तोखे जेको आहे क़यामत जे ॾींहुं नबीअ सां त तो ख़्वार न कंदुसि। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ईअं त जेका सो ख़्वारी लही वेंदी बाक़ी काफ़र जे मूंखे जहन्नम में विझे। इब्राहिम अलैहिस्सलाम छो न शफ़ाअत कंदो काफ़र जे लाइ जन्नत हराम जन्नत मोमिन जे लाइ। त ख़ाफ़िज़तुर राफ़िज़ अल्लाह ताला फरमाए थो त यार क़यामत जो ॾींहुं हिकिड़े खे ज़लील ऐं ख़ार कंदो हिकिड़े खे मथे इज़त वारो करे। मोमिन कलमे वारो इज़त वारो आहे। इज़ा रुजतिल अर्ज़ु रज्जन व बुसतिल जिबालु बसन फ़कानत हबाअ मुनबसा। अल्लाह ताला फरमाए थो इसराफील फूक ॾींदो ज़मीन खे कमड़ी वठंदी जबल पंहिंजी जाइ तो निकिरी पवंदा हवा खणंदनि हीअं पाण में ठका अलकार तो मलकार तो ठा ठा जा न वेंदी जबल रेज़ा रेज़ा थी वेंदा वतकून जिबालु कसीब महीला। अल्लाह ताला फरमाए थो ईअं हूंदा जबल जीअं वारी हथ में वही वई। वारी थींदी त हिकिड़ी सॼीड़ी ॿी थींदी त ककल वारी। ककल वारी खे हीअं मुठ में झले पई त बीठी हूंदी सॼीड़ी खे हीअं मुठ में विझ त वही वेंदी। असां नंढड़ा ॿारड़ा हूंदा हुआसीं जंहिं ज़माने में कुरऊं हूंदियूं वारनि जा दड़ा हूंदा कुराड़नि खे यादि हूंदी आहे ॻाल्हि नंढा मथां सम्झि न कोन। पोइ खेॾंदा हुआसीं वञी नंढड़ा ॿारड़ा हुआसीं मूंखे यादि खणी आहे पंहिंजी ॻाल्हि। पोइ हीअं वारी खे हीअं कयो आस्ते 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 ज़ोर सां वही वञे। अल्लाह ताला फरमाए थो ईअं थी वेंदा जबल पाण में ठाकी ठाकी सारी मख़लूक़ ज़मीन ईअं हिकु थी वेंदी। यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैरुल अर्ज़। सिज अची जेको आहे सो मील जेतिरो पंध ते अची बीहंदो ज़मीन ट्रामे जी बणिजी वेंदी। अल्लाह ताला फरमाए थो त माण्हू टे क़िस्म हूंदा। टे क़िस्म हूंदा दर्जात जे लिहाज़ सां। बाक़ी मक़ाम जे लिहाज़ सां हूंदा। फरीकुन फिल जन्नत व फरीकुन फिल सईर दरूद शरीफ। मां हेठि न रख मां मथे वेठो आहे न मूंखे आहे बसि संदरी खणी जो। अल्लाह ताला फरमाए थो टोलो जन्नत में टोलो जहन्नम में। पर वरी जेके जन्नती हूंदा इहे ॿ क़िस्म हूंदा। अल्लाह ताला फरमाए थो वकुंतुम अज़वाजन सलासतन। पोइ उन ॾींहुं तव्हां टे क़िस्म हूंदा। असाबुल मैमनत मा असाबुल मैमनत व असाबुल मशमत मा असाबुल मशमत वसाबिकुन साबिकुन उलाइकल मुकर्रमून। अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ा हूंदा उहे जेके सॼे हथ वारा हूंदा सॼे पासे वारा हूंदा। ओ अज़ल खां वठी अबद ताईं। अज़ल कीअं अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जे रोज़ मीसाक में औलाद जा रूह तरतीब वार
जॾहिं अलस्तु बिरब्बिकुम वाइदो वरितो वियो बाननि खां समूरनि खां अल्लाह तबारक व तआला पंहिंजी उलूहियत वहदानियत इबादत जो वाइदो वरितो ॿारनि खां अलस्तु बिरब्बिकुम पोइ हिकिड़ा उहे माना हा जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पुठी जे सॼे पासे खां निकिरी पिया रूह हिकिड़ा उहे रूह आहे जेके खॿे पासे खां निकिरी पिया सॼे पासे खां उहे रूह निकिता जेके नेकनि माण्हुनि जा रूह आहे जे दुनिया में नेकियूं कयूं वरी मौत खां पोइ मोए खां पोइ क़यामत जे ॾींहुं सॼे हथ में अमालनामो मिलंदो ऐं अर्श जे सॼे पासे जो बीठा हूंदा हिसाब किताब जे वक़्त में मलाइक सॼे पासे खां वठी करे जन्नत ॾे पुॼाईंदा اللهم اغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا لا اله الا